अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तंहिं करे ए मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तू पंहिंजे रब जो शुक्रगुज़ार थियो ऐं सिज लहण खां वठी रात जी ऊंधाईअ ताईं नमाज़ कायम कर, यानी ज़ोहर, असर, मगरिब ऐं इशा जी नमाज़ ऐं फजर जो कुरान जी तलावत कर, यानी फजर जी नमाज़ कायम कर। बेशक फजर जो कुरान या फजर जी नमाज मशहूद आहे, यानी फजर जी नमाज जो वक्त मलाइकन जी ड्यूटी बदलजण ऐं हाज़िर थियण जो वक्त आहे ऐं रात जे कंहिं हिस्से में तहज्जुद पढ़ंदो कर। इहा तो लाइ वधीक इबादत आहे। उम्मीद आहे त तुंहिंजो पालणहार सिगो ई तोखे उन इज़ाफ़ी इबादत ऐं कुरान पढ़ण जो फल ऐं फज़ीलत नसीब कंदो ऐं तोखे साराहिल जाइ ते यानी मकाम महमूद जेका क़यामत जे ॾींहुं शिफ़ाअत कुबरा जी जाइ आहे उते बिहारींदो। ऐं ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घुर ऐं चओ त ए मुंहिंजा रब मूंखे